बॉर्डर प्रेस क्लब के तरफा बच कचहरी सुगड़ कचहरी मुनक़िद कई वही जैमें सिंध जा नामियारा सुगड़ जो शरीक थिया असां उन्हनि सां भी उन्हनि जा बेत भी ॿुधंदासीं तो हू समाज में कीअं जो पंहिंजे हिन ॾाहप के ज़रिए हिन समाज के झंझोड़नि था नौजवाननि में मेहनत ॻाल्हियूं न मेहनत जो दर्स ॾियनि था उन ते भी असां उन्हनि दोस्तनि खां पुछा कंदासीं जेके शरीक माण्हू थिया आहिनि उन्हनि सां भी ॻाल्हाईंदासीं। सुस्ती छॾियो मेहनत कयो ॻाल्हियूं छॾियो अमल कयो अजाइन हलचल कयो हासिल का मंज़िल कयो धरती जी दलदल कयो वही काजर टल कयो प्यार सिंधा पल पल कयो अजाइन घल घल कयो अवामी चैनल सिंध टीवी या इल्म जी उछल कयो मीर शबीर शेर लिखियो कायल दे का कल कयो अर्ज़ कयमि त सिंध जा सोना सारा माण्हू सही वाह जो आहिनि प्यारा माण्हू सिंध जा सोना सारा माण्हू वाह जो आहिनि प्यारा माण्हू वेतर टोपी अजरक पाइनि घूरनि सां पिया दिलड़ी खाइनि जंहिंसां लाइन तोड़ निभाइनि सचा आहिनि सिकवारा माण्हू वाह जो आहिनि प्यारा माण्हू सिंधी सोना सारा माण्हू बोलनि जॾहिं बि मिठड़ी ॿोली ॼण कंहिं माउ जी आहे लोली सिंधी सोणी सफ़ा सोली बोलनि पिया ॿोधारा माण्हू वाह जो आहिनि प्यारा माण्हू सिंधी सोना सारा माण्हू नंढा वॾा सभु साकी आहिनि अदब भरिया खिलाकी आहिनि असली खवाता की आहिनि अझाड़ ने ओतारा माण्हू वाह जो आहिनि प्यारा माण्हू सिंधी सोना सारा माण्हू मुहन तड़े जा वार सवाली सदा सखी जोर जलाली स्वालीअ खे न छॾनि खाली खारा आहिनि बुखारा माण्हू वाह जो आहिनि प्यारा माण्हू सिंधी सोना सारा माण्हू जीअणो आहे जीअणो पवंदो सांगन लाइ सुरड़ियणो पवंदो जाॾे काॾे जोड़ियूं आहिनि गाज़नि जूं अॼु गोड़ियूं आहिनि ट्रेनियूं टकियूं टोड़ियूं आहिनि मीर मुक़ाबिल थियणो पवंदो जीअणो आहे जीअणो पवंदो दुश्मन तारे दोता दंग कंहिंजूं नियाणियूं कंहिंजा नंग साथनि जाथो टोड़े संग कंहिंजे रस्ते पीअणो पवंदो जीअणो आहे जीअणो पवंदो नई निशा पंदर लंघंदा वस्ती वस्ती वारा लंघंदा मुदी सिर जा मारा लंघंदा नंगे जोसो नेणो पवंदो जीअणो आहे जीअणो पवंदो जिजल साई जोली हूंदी सिंधी पंहिंजी ॿोली हूंदी अल्लाह जी लोली हूंदी भाड़ीअ खे भॼणो पवंदो जीअणो आहे जीअणो पवंदो रूह में आहे राज़ असांखे नंढनि वॾनि जो नाज़ असांखे मारनि जो त मलूक असांखे अॼु हर को माण्हू मञणो पवंदो जीअणो आहे जीअणो पवंदो सांगन लाइ सुरड़ियणो पवंदो शर्षा लतीफ़ जो बैत जंहिंखे असां रिसालो गुजारत चवंदा आहियूं साईं त बोली 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 उसबे मुल्क जो बोली 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 उसबे मुल्क जो नाला 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 इल्म जो शहर करी बोली 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 उसबे मुल्क जो बोली साईं बोली सदाई बोली करी उसबे जो संत मुल्क जो मथे साईं सदाई करी मथे सदस्कार नाला 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 इल्म जो शहर करी नालो दोस्त नालो दिलदार नालो मिठो इल्म जो आलिम शहर आबाद दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी सिंधु धरती प्यारी सूरन वकोड़ी आहे सारी आडाढ़ी दर्दन दुखन मारी पई थी सहे सूर विचारी सुन दाता तू जी फरियाद सिंध असां जी कर आबाद पसू सदा सिंधड़ी बाग बहार कर सिगो सिंध मां डू डुकार तू साईं साहिब रथतार टोपी अजरक वारा सिंधी मुंहिंजा जी जियारा सिंधी शहर शहर ऐं गली गली में हणंदा हलो नारा सिंधी सिंध जा माण्हू सोना आहिनि कन पाण में मोहब्बत प्यारा सिंधी टोपी ख़ातिर सिर ॾींदा आहिनि टोपी ख़ातिर सिर ॾींदा आहिनि गैरती आहिनि सारा सिंधी महबती हिन मज़दूर ऐं माण्हू मेहनती हिन मज़दूर ऐं हारी सभु कम में हिन सोभारा सिंधी मेरी अख जो सिंध ॾेखारींदो तन जा कढ़ंदा तारा सिंधी सिंध में आ मेहरान असांजो पोइ बि आहिनि उन्यारा सिंधी गाॾी ग़ुलामी ॿिए जी न कबी मुरीद मारे भॼाइबा धारा सिंधी।
हिकिड़ो दफ़ो जेकॾहिं पाण में हिमत करे हर असांजो फ़र्ज़ु पढ़ियल हुजे या न पढ़ियल हुजे, पर जेकॾहिं सुस्ती छॾे जंहिं बि फील्ड सां हू वाबिस्ता आहे, जेको बि हू कमु थो करे, भली नंढे में नंढो पोरियो छो न हुजे, वॾे में वॾो कमु छो न हुजे, नंढे में नंढी नौकिरी छो न हुजे, वॾे में वॾी कंहिं उहिदे ते छो न हुजे, पर जेकॾहिं सुस्ती छॾे ऐं मुकमिल तौर ते असां अमली तौर ते जेकॾहिं असां कमु कंदासीं त यकीनन असां बि इनक़लाब बर्पा करे सघूं था। जीअं त असांजी क़ौम जेका पंहिंजो रुगो ॻाल्हियूं करण खे छॾे ऐं अमल करण खे वठे, त असां वटि काफ़ी मैदान आहे तालीम जे हिसाब सां, समाजी हिसाब सां, इल्मु अदब जे हिसाब सां, सियासत जे हिसाब सां ऐं सोशल जे हिसाब सां काफ़ी आहे। मां हिन क़ौम खे वरी बि पुरज़ोर अपील कंदुसि त असांजा दोस्त, असांजा नौजवान अॻिते अचनि ऐं ॻाल्हियूं न कनि, अमल कनि, सुस्ती छॾनि, महिनत कनि, त इनशा अल्लाह ताला अॼु जो नौजवान मुस्तक़बिल में कामयाबु नौजवान साबित थींदो ऐं हिन मुल्क जी, हिन सिंध जी ऐं पंहिंजे परगिणे जी ख़ूब तरक़ीअ में अमल ऐं हिसो वठंदो। जी नाज़रीन, अॼु जीअं त बाडरे प्रेस क्लब तरफ़ां सुघड़ कचहरी ऐं मच कचहरी मुनक़िद कई वई, उन में जेके सिंध जा नाले वारा सुघड़ बि जेको आहे सो शरीक थिया, उन्हनि जा तव्हां जेको आहे सो ॾोर बेत बि ॿुधा ऐं उन्हनि कोशिशि कई त हिन समाज मां जेके सुस्ती ऐं ॻाल्हियुनि जो रुगो ॻाल्हियूं पियूं थियूं हलनि, अमल ऐं महिनत कोन्हे का, उन सिलसिले में तव्हां उन्हनि जा वीचार ॿुधा ऐं उन में शरीक शहर जा मोज़ीन जेके हुया उन्हनि जा बि तव्हां वीचार ॿुधा। उन सां गॾु अॼु जेको बाडरे प्रेस क्लब तरफ़ां गॾियल जेको आहे सो प्रोग्राम कयो वियो, उन में शहरुनि तमामु भरपूर नमूने सां शिरकत कई ऐं उन्हनि इहो वचन बि कयो त 3 डिसंबर ते सिंध टीवीअ जो ॾिनल जेको सॾु आहे उन सां भरपूर नमूने सां जेको आहे सो असां मल्हाईंदासीं सकाफ़ती ॾियारो। कैमरामैन इसरार नूनारी सां गॾु नवाज़ अली सियाल, सिंध टीवी न्यूज़ बाडरे।